बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी। असां पंहिंजे कमकार सां लंघियासीं, एहतजाज तव्हां ॾिठोसीं। तव्हांजा सुवाल काफ़ी आहिनि। 15 सालनि खां तालके सेवण जो अवाम माशाअल्लाह साईं मुराद अली शाह खे मैंडेट ॾींदो थो अचे। हर दफ़े खां वधीक सेवण तालके जो अवाम साईं मुराद शाह खे मैंडेट थो ॾिए। अफ़सोस आहे टके जो इंजीनियर, टके जो SDO जंहिंजी का हैसियत, जंहिंजी का औकात ई न आहे, ऐं तालके सेवण जे माण्हुनि खे मिठे पाणी लाइ तड़पाए वेठो। साईं मुराद अली शाह, ही तुंहिंजा वोटर आहिनि, ही अबे ॾाॾनि खां, न रुगो ही नौजवान नसुल पर अबनि ॾाॾनि खां तुंहिंजा वोटर आहिनि। तोखे पुरअमन तरीक़े सां बग़ैर कंहिं घुरण जे वोट ॾींदा आहिनि। वोट जो मक़सदु छा हूंदो आहे? ॾियो वठो। हाणे हिते इहो आहे, रुगो सेवण जो अवाम ॾिए, वठण लाइ केरु बि असां ॾे न अचे। वठण लाइ कहिड़ा 2-4 गॾ आहिनि जिन खे जेको गोर पिया खाइनि। ग़रीब अवाम जेको आहे सो उहो ई पाणी जे हिकिड़े फुड़े लाइ तड़पे पियो। ख़ुदा जो कसम आहे, उन ॾींहुं मां वियो आहियां हेॾां अकतड़ वारे पासे, माण्हुनि खे पाणी भरींदे मूं ॾिठो, अखियूं रत पियूं रोअनि त हीअ भेण असां कहिड़े इलाइक़े में, कहिड़े जहन में तरे में रहिया पिया आहियूं। जो ग़रीब माण्हू सुबुह जो उथे थो मोटर साइकिल ते, गॾे गाॾे ते पाणी भरण थो वञे, पीअण जे लाइ, माल लाइ त कोन्हे, पर पीअण जे लाइ पाणी कोन्हे को हिननि माण्हुनि खे। आख़िर हिननि ॾोह कहिड़ो कयो आहे साईं मुराद अली शाह? कुझु अवामी लीडर थी, रुगो CM हाउस कमु कोन्हे, हिते अची ईंदो, अवाम खां मिलो, हुननि खां पुछ त तव्हां सां छा वेधन आहे, तव्हां सां कहिड़ा मसइला आहिनि। हेॾो सारियूं स्कीमूं लॻी पियूं आहिनि, 2 सेवण वारी लॻी पिया, हेॾां हीअ मनाइनि खां स्कीम लॻी पिया। हीअ सॼो इलाइक़ो सरसब्ज़ थी वञे। असांखे नौकिरियुनि जी बि ज़रूरत कोन्हे का तुंहिंजी। असांखे पंहिंजो रोज़गार आहे। जेकॾहिं असांजी ज़राअत सही तरीक़े सां आबाद थिए त तुंहिंजी असांजी नौकिरियुनि जी ज़रूरत कोन्हे का। महिरबानी करे असांखे ज़राअत लाइ पाणी ॾिनो वञे, पीअण लाइ पाणी। हीअ GIP जी जंग आहे, हीअ मुआशिरे जो क़त्लु आहे। हर हिकु माण्हू जो नंढे खां वॾे ताईं सुबुह उथे त पाणी लाइ परेशान आहे। आख़िर हिननि सेवण जे माण्हुनि गुनाह कहिड़ो कयो आहे? 15 सालनि खां तोखे मैंडेट ॾींदा था अचनि, त साईं तूं महिरबानी करे जेके हिते जा सेवण जा 2-4 माण्हू आहिनि उन्हनि ते न भाड़, अचे हिननि खां पुछ, हिननि सां मिल। बाक़ी हाणे तुंहिंजे पासे में वेठा हूंदा, केरु चवेसि फलाणो हीअं। महिरबानी करे सेवण जे माण्हुनि खे मिठे पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे, पाणी ॾिनो वञे।